खबर आवाज़ से शिरकदासी गंबट में खैरपुर पुलिस मासूम नीगर समेत बिन मुगविन के बासियाब न कराए सघी है। वारिसन पारा इंसाफ से मुतालबो कयो पियो है। अवां के गंबट में खबर ॾियूं पिया। खैरपुर पुलिस मासूम नीगर समेत बिन मुगविन के बासियाब न कराए सघी है। वारिसन पारा इंसाफ से मुतालबो कयो पियो। वारसन जो चवणु हो त केतिरा ॾींहं गुज़रण बावजूद मुगवी नीगर जाफर भुट्टो ऐं चीटूमल धाड़ेलन जे कब्ज़े में आहिनि। वारसन ॿुधायो त मुगवी जे बासियाब न थियण सबब घरनि में सोग वारो माहौल पैदा थी वियो आहे। को बि तहरुक नाहे वरितो वियो। एसएसपी खैरपुर रुहल कोसो जो चवणु आहे त मुगवी जी बासियाबी लाइ टीमूं जोड़ी वयूं आहिनि। खेनि जल्द बासियाब करायो वेंदो। खबर मां गंबट खां ॾेई रहिया आहियूं। खैरपुर पुलिस मासूम नीगर समेत ॿिनि मुगविन खे बाज़ियाब न कराए सघी। वारसन पारां इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो आहे। वारसन जो चवणु हो त केतिरा ई ॾींहं गुज़री वञण बावजूद मुगवी नीगर जाफर भुट्टो ऐं चीतोमल धाड़ियलनि जे कब्ज़े में आहिनि। वारसन ॿुधायो त मुगविन जी बाज़ियाबी न थियण सबब घरनि में सोग वारो माहौल पैदा थी वियो आहे। को बि तहरुक न वरितो वियो। गंबट खां इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। मुमताज़ मेमण लाइन ते मौजूद आहे। मुमताज़ मेमण, आगाह कजो, पुलिस सां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थी आहे, कहिड़ी स्ट्रेटेजी जोड़ी वई आहे ॿिनि मुगविन खे बाज़ियाब कराइण लाइ? ॿुधायां त माज़ी में खैरपुर ज़िलो जेको अमन जो ज़िलो सॼो वेंदो हुयो, उहो ज़िलो हिन वक़्तु जेको आहे बदअमनी जे वटि चढ़ी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हिंगोजा थाणे जी हद आहे ॻोठ मोरियल भुट्टो, हुनजो जेको नीगर आहे जाफर भुट्टो ऐं सिहत खाते जो मुलाज़िम आहे चेटूमल, जेको जिन खे जेको आहे धाड़ेलनि पारां जेको आहे मोबाइल अगवा करे हुननि खे पंहिंजे चंडे में रखी छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त ॿिन्ही मुगविन जी अगवा सबब जेको आहे संदन वारसन में जेको आहे रोज़गारो मसइला, घरनि में संदन कोराम मसइला आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जिंजर आहे जाफर भुट्टो, हुनजी बाज़ियाबी लाइ जेको आहे धाड़ेलनि पारां वारसन खे हिकु ख़त लिखियो वियो, जंहिंमां हुननि खे जेको आहे 51 लख रुपया जेका भूंगा आहे उहा तलब कई वई। जंहिंखे जेको सिहत खाते जो मुलाज़िम आहे चेटूमल, उहो बि जेको आहे अगवा थियो, पर हुनजी वारसन पारां अगवा जी तस्दीक कई वई। पर हिन वक़्तु जेको आहे धाड़ेलनि पारां हुन मुगवीअ जे वारसन सां जेको आहे को बि राब्तो वग़ैरह न आहे कयो। मां तव्हांखे ॿुधायां त जाफर भुट्टो ऐं चेटूमल जी अगवा बाबति जेको आहे खैरपुर ज़िले में जेको आहे ख़ौफ़ वारी सूरत जेका आहे हिन वक़्तु छायल आहे। शौरवंदन जो चवणु आहे त खैरपुर ज़िलो जेको माज़ीअ में अमन जो ज़िलो सम्झो वेंदो हुयो, खैरपुर ज़िलो जेको हिकु कारोबारी ज़िलो आहे, ज़राअत जे हवाले सां सॼी सिंध अंदरि जेको आहे सॼी मुल्क अंदरि मशहूरु आहे। पर उन ज़िले खे पुलिस जी नाकामीअ सबबु जेको आहे हिन वक़्तु खैरपुर ज़िलो बदअमनी जे वटि चढ़ी वियो आहे। शौरवंदन जेको आहे सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, आईजी सिंध गुलाम नबी मेमूर खां मुतालबो कंदे घुर कई आहे त जेके ॿई मुगवी आहिनि जाफर भुट्टो ऐं चेटूमल, उन्हनि खे फौरी तौर बाज़ियाब कराए जेको खैरपुर ज़िले जो अमन आहे उहो बहाल करायो वेंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी मुमताज़। मां तफ़सील मुगविन खे बाज़ियाब कराए सिक्योरिटी जे अमल खे बहाल कयो वञे।